घोटकी पुलिस पारां 1 महीने दौरान ॾोही सरगर्मियुनि में मुलविस 3 वरनि गिरोहनि जो ख़ात्मो ऐं औरताणे आवाज़ ते हिरकी जी पाण खे गैरकमाल कंदड़ 8 ॼणनि खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस मुताबिक़ त 1 महीने दौरान 20 पुलिस मुक़ाबलनि दौरान 5 ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण सां गॾु ॿियनि मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल 45 ॼणनि खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP घोटकी उमर तुफ़ैल जी पब्लिक रिलेशन ऑफिसर इफ्तिखार अहमद पारां घोटकी पुलिस जे मार्च महीने दौरान कयल कारकर्दगीअ बाबति प्रेस रिलीज़ जारी कई वई आहे। जारी कयल प्रेस रिलीज़ मुताबिक़ त मार्च जे 1 महीने दौरान घोटकी ज़िले जी मुख़्तलिफ़ थाणनि जी हदनि में पुलिस कार्रवाई दौरान ॾोहारी अंसरनि जे 3 वरनि गिरोहनि खे ख़तमु कयो वियो आहे, जेके गिरोह मुख़्तलिफ़ केसनि में मुलविस हुआ। घोटकी पुलिस मुताबिक़ त औरताणे आवाज़ ते हिरकी जी पाण खे ॾोहारनि वटि यरगमाल थियण खां अॻे ई 8 ॼणनि खे बचाए वरितो वियो आहे, जॾहिं त अॻ में ई यरगमाल थियण 2 ॼणनि खे बाद में पुलिस कार्रवाई दौरान बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस मुताबिक़ 2 औरतुनि खे कारोकारी कुदी रस्म तहत क़तल थियण खां अॻु ई खेनि इतला मिलंदे ई पुलिस तहवील में वठी बचायो वियो, जिन खे बाद में अदालत में पेश करे अदालत जे हुकुमनि ते अमल करायो वियो। पुलिस मुताबिक़ त मार्च महीने दौरान ख़ासि तौर ते बेराड़ीअ मां 7 अदद चोपायो माल चोरी थियो ऐं 7 अदद सोलर प्लेटूं पिणु चोरी थियूं, जेके पुलिस जे बरवक़्त कार्रवाई दौरान वापसि कराए असुल मालिकनि हवाले कयो वियो आहे ऐं मुलविस चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आंदी वई। पुलिस मुताबिक़ त मार्च महीने दौरान गाॾियूं चोरी कंदड़ गैंग जा 3 जवाबदार पिणु गिरफ़्तार करे मथनि कार्रवाई कई वई। उन खां अलावा गाॾियूं चोरी कंदड़ गैंग खां पुलिस कार्रवाई दौरान 20 गाॾियूं मोटरसाइकिलूं वापसि कराए असुल मालिकनि हवाले कयूं वयूं। उन खां अलावा 19 इश्तिहारी ऐं 63 रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो, जंहिंजे कब्ज़े मां 11 बग़ैर लाइसेंस हथियार खणण जा केस दाख़िल कंदे 9 पिस्तौल 2 बंदूकूं ऐं 36 गोलियूं पिणु हथ कयूं वयूं। उन दौरान मंशियात जी फ़रोशनि ख़िलाफ़ बि पुलिस जो क्रैकडाउन जारी रहियो। मंशियात जे धंधे में मुलविस 33 मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल कया विया। पुलिस मुताबिक़ त गिरफ़्तार मंशियात फ़रोशनि वटां 2 किलो 76 ग्राम चर्स, 2 किलो 300 ग्राम भंग, 63 लीटर कचो शराब, जॾहिं त शराब जूं 70 बोतलूं बि हथ कयूं वयूं। उन खां अलावा पान पराग जा 1050 पैकेट बि हथ कया विया। पुलिस मुताबिक़ 1 महीने दौरान जुआ जा 29 केस दाख़िल करे 130 जुआरियुनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जुआरियुनि जे कब्ज़े मां ताशूं, कैलकुलेटर, आंकड़ा पर्ची, बुक ऐं वॾे तादाद में नक़द रक़म हथ कई वई। जारी कयल प्रेस रिलीज़ मुताबिक़ त SSP घोटकी उमर तुफ़ैल पारां इन दौरान बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ पुलिस ऑफिसरनि तोड़े एहलकारनि खे शाबाशी जा सर्टिफिकेट ॾिना विया। उन दौरान SSP घोटकीअ जो चवणु हो त औरताणे आवाज़ ते हिरकी जी पाण खे अगवा कराईंदड़ ख़ुदि उन ॾोह में बराबर जा शरीक आहिनि। हुन चयो त औरताणे आवाज़ ते हिरकी जी कचे तरफ़ वञण खां एहतियात कयो वञे।